टंडो मोहम्मद खान में वे असां सिंधुअ जा वारिस आहियूं जे सिरे हेठि तकरीब कोठाई वई। तफ़सील गुलाम नबी केरियो जी इन रिपोर्ट में। टंडे मोहम्मद खान में सिंधी अदबी संगत ऐं तरक़ी पसंद अंजुमन मुसफ़ीन पारां KTN काविश जे असां सिंधुअ जा वारिस आहियूं जे सरी हेठि एकता मुशाइरे जी तकरीब मुनक़द करे एकता जे क़ौमी ॾियारे खे क़ौमी जज़्बे सां मल्हाइण जो अज़म कयो वियो आहे। इन्हीअ मौक़े ते अदीबनि शाइरनि KTN सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त KTN जे तरफ़ां एकता ॾियारे जे हवाले सां असां सिंधु जा वारिस आहियूं जे सिरे हेठि असां सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद खान ऐं अंजुमन तरक़ी पसंद मुसन्निफ़ीन टंडो मोहम्मद खान चैप्टर जे तरफ़ां एकता सकावती मुशाइरे जो इतमामु कयो आहे, जंहिंमें टंडो मोहम्मद खान जे आसपास मां खोड़ सारा शाइर पंहिंजे शाइरी जे दात जा ॾीआ जरकाए रहिया आहिनि ऐं यकीनन ही जेके तयारियूं आहिनि उहे एकता ॾियारे जे हवाले सां आहिनि ऐं सिंधी अदबी संगत तोड़े अंजुमन तरक़ी पसंद मुसन्निफ़ीन जा समूरा दोस्त 1 दिसंबर ते पंहिंजी सकावत सां वालियाना मोहब्बत जो इज़हार कंदा। सिंध जी सरज़मीन 50,000 पुरानी तारीख़ रखे थी, 50 साल पुरानी तारीख़ रखे थी। अॼोको ॾिहाड़ो असां पंहिंजी क़ौम पंहिंजी सकाफ़त पंहिंजी ॿोली खे बचा जे ॾिहाड़े मल्हाइण जे हवाले सां हिकिड़ो मुशाइरो मुनक़द कयो वियो आहे। तुले लेखे जेकॾहिं ईअं चइजे त हीउ मीडिया जो दौरु आहे, हीउ साइंटिफिक जो दौरु आहे। इन दौर में उहे ॿोलियूं उहे सकाफ़तूं पंहिंजो वजूद वञाईंदियूं वञनि जेके पंहिंजी सकाफ़त सां पंहिंजी ॿोली सां जेके क़ौमूं मुहबत नथियूं कनि। KTN वारनि जो थोरा ई जो जेको आहे प्रोग्राम खे कवरेज ॾिनी ऐं उन खां अलावा जेको आहे सो हिकु बि हीउ जेको सकाफ़ती ॾियारो आहे शुरूआती जेको आहे सो सहाफ़त वारनि ई कई आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम जेको आहे सो थियणु घुरिजनि। एकता ॾिहाड़े जे हवाले सां मूं हींअर वेझड़ाई में पढ़ियो हो त एकता ॾिहाड़े में जेको स्लोगन आहे असां सिंधु जा वारिस आहियूं ऐं तमामु बहितरीन इहो स्लोगन आहे जेको हाणे ॾिहाड़ो मल्हायो थो वञे असांजे हिन काविश ऐं KTN जे हवाले सां। इहो हिकिड़ो पंहिंजी जामे हाणे जेका आहे सा सुञाणप रखे पियो असांजे लाइ ज़रूरी थी पियो आहे ऐं इन जे ई तुफ़ेल असांजी पूरी दुनिया जे अंदरि सिंधी माण्हू जी सुञाणप जुड़ी आहे। सिंधी माण्हू जो जेको आहे सो अजरक टोपी ऐं पटको जेको अॻु में कंहिं दौर में इनखे वॾो मायूब सम्झो वेंदो हो ऐं माण्हुनि ते चतरूं कयूं वेंदियूं हुयूं सिंधी माण्हू ते, पर अॼु फ़ख़ुर सां उनखे ॾिसनि बि था ऐं उनजे लाइ वॾो माना उन्हनि जे लाइ हिकिड़ो एज़ाज़ आहे। सिंध असांजी आहे, सिंध असांजी माउ आहे त सिंध जा वारिस असांखे ई हुअणु खपे। असीं सिंध जा वारिस आहियूं, असीं वारसी न कंदासीं त को धारियो त कोन कंदो न। ऐं इन स्लोगन ते KTN वारनि खे दिली गहराइनि सां वाधायूं ॾियां थो। कैमरामैन ख़ादुम जिसकण सां गॾु गुलाम नबी केरियो KTN न्यूज़ टंडो मोहम्मद खान। बराबरी सरासरी असां घुरूं था एतिरी पुछी खणे को केतिरी असां ॿुधायूं एतिरी आज़ाद क़ौम जेतिरी आज़ाद क़ौम जेतिरी।